शदादकोट में सिंध सेकुलर स्टडी फोरम पारां खाबीदुर जे नामियारे जाखोड़ी अगवान कामरेड जाम साकी जी 3 वर्सी के सिलसिले में लेबरा हाल में तकरीब कोठाए संदसि लिखियल किताब फतेह आखिर अवाम जी थींदी जी मुहूर्त पिण कई वई। उन मौके ते कामरेड मोहम्मद उर्स कामरेड जाम साकी के पुट कामरेड सारंग जाम, इदरीस चांडियो, अनवर पवर, वाह पंद्राणी, रुस्तम जमाली, दीदार सुमरो, आजाद काजी, सूफी खालिक बलोच बेन तकरीब के खिताब कंदे चयो त कामरेड जाम साकी पोरे तबके के मानुन लाए जाखोड़ कई इनकलाब ला जदोजहद कंदो रहियो। हिननि जो चवणो हो त कामरेड जाम साकी तारीख़ सां निभायो, हू मज़दूरनि सां सचो हो, हुन कंहिं बि क़िस्म जी तक़सीम न कई। हिननि चयो त कामरेड जाम साकी उन्हनि सियासतमंदा हो जेके अपग्रेड थियण बदिरां डिग्रेड थिया। हिननि चयो त कामरेड जाम साकी पोरे तबके जो नुमाइंदो ऐं नज़रियाती अॻवान हो। हिननि ग़रीब माण्हुनि लाइ सियासत कई, हिन जमहूरियत लाइ जदोजहद कई। हू फ़िरके वारियत, जागीरदाराना निज़ाम ऐं तशद्दुद ख़िलाफ़ विड़ियो। कामरेड जाम साकी सां कम्युनिस्ट पार्टी जी सुञाणप सलाड़ियल हुई। जॾहिं त तकरीब में कामरेड जाम साकी जे लिखियल किताब फतेह आखिर अवाम जी थींदी जी मुहूर्त पिण कई वई। उन मौके ते मोहम्मद इसाक मुगेरी, सैयद सादिक शाह, कामरेड गुलामुल्लाह सीलरो, सिकंदर सीलरो, हसन बबर, मुजाहिद अवान, कासिम सुमरो, सिकंदर मंगणहार, इब्राहिम सीलरो ऐं ॿिया पिण शरीक।